भांडो कुबो। रतोदिरे खां शिकारपुर वेंदड़ इंडस हाईवे ते रतोदिरो शहर खां तक़रीबन 2 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मौजूद ही मक़बरो रतोदिरो शहर जे बानी सरदार रते खान जलबानी जी मज़ार आहे, जंहिं लाइ हिक रवायत आहे त धारियनि हुक्मराननि खैस शहीद करे संदसि सिसी धार करे पंहिंजे सरदार ॾे तस्दीक लाइ खणी विया ऐं संदसि धड़ या भांडो दफ़न करे मथां कुबो अॾायो वियो, जंहिं करे उन जो नालो भांडो कुबो पइजी वियो। हिन मक़बरे में टोटल 7 क़बरूं ॿुधायूं पई वञनि। दरवाज़े खे तालो हुजण जे सबबि इन ॻाल्हि जी तस्दीक न थी सघी। रतो खान जलबानी सरदार सौबदार खान जलबानी जो पुटु हो। पीउ जी वफ़ात खां पोइ संदसि जानशीन थियो। रतो खान बुनियादी तौर हिकु जंगजू हो। हुन केतिरियूं ई जंगियूं विढ़ियूं। हुन जी राह में जेकी आया शिकस्त खाई विया। रतो खान ईरान मां रतोदिरो आयो ऐं हिकु वॾो किलो जोड़ाए रतो किलो जो नालो ॾिनो। 18वीं सदीअ में अहमद शाह अब्दालीअ रतोदिरो ते हमलो करे रतो खान जलबानी जो सर कलम करे छॾियो, छाकाणि त रतो खान पंहिंजे माण्हुनि खे पठाननि सां विढ़ण जे लाइ मुतहरक कयो, जिन ॼाणी वाणी तशदुद खे हथी ॾिनी ऐं कमज़ोरनि सां जंगियूं कयूं। अहमद शाह अब्दाली रतो खान जो सर पाण सां खणी वियो ऐं संदसि लाश उते ई छॾे वियो। जलबानी क़ौम जे हिकु फर्द दानिश जलबानी मूजिब अहमद शाह अब्दाली ऐं रतो खान विच में झेड़ो हिकु औरत ते थियो हो। हुन वधीक ॿुधायो त उहा औरत सैयद घराणे मां हुई। अहमद शाह उन खे गिरफ़्तार कयो ऐं हूअ अहमद शाह जे क़ैद मां भॼी अची रतो खान वटि पनाह वरिती। पोइ अहमद शाह रतो खान ते हमिलो कयो ऐं रतो खान उन्हनि सां विढ़ंदे शहीद थी वियो।